बाबा प्रेमानंद महाराज को हिकिड़ो न्यायाधीश तो चए त मां 10 साल कंहिंखे सजा ॾेई छॾी ऐं मूंखे ख़बर आहे उहो माण्हू निर्दोष आहे। अरे पोइ सजा छो ॾिनो? छो जो असांखे उहो ई फ़ैसिलो करिणो पवंदो आहे जेको कानून सरकार ठाहियो आहे संविधान जे अनुसार। उहे बि साक्ष्य इकट्ठा थी विया, प्रमाण इकट्ठा थी विया त असांखे सजा ॾियणी आहे, भले पोइ निर्दोष छो न हुजे। सबूत अची विया, गवाही कूड़ी अची वई, ग़लति पेपर अची विया, मूंखे पतो आहे, पोइ बि मां उनखे 10 साल सजा ॾिनी। चओ हरे राम। यानी फ़ैसिलो करण वारा, न्याय करण वारा बि दुखी आहिनि, उहे बि पंहिंजो पाण में परेशान आहिनि। न्यायाधीश त सही ठही वेठा आहिनि, वॾा पढ़ी लिखी करे बढ़िया कोट पाए, पर उन्हनि जी आत्मा बि उन्हनि खे धिकारे थी त तूं फ़ैसिलो सही नथो करे। उहे बि अची संतनि जे शरण में पहुचनि था ऐं पुकार था कनि। ॿुधायो त संतनि उहा ई ॻाल्हि चई, असां जेकी पहिरियों पढ़ी आहे साधक संजीवनी में, भगवत गीता में स्वामी राम सुखदास महाराज लिखियो आहे, ॾाढी सुंदर उन में हिकिड़ी कथा बि ॿुधाई अथऊं त भाई ज़रूरी न आहे कि उनखे हिन जी सजा मिली हुजे। तूं जॾहिं बि फ़ैसिलो करें, संत प्रेमानंद जी चवणु लॻा उन्हनि खे, तूं जॾहिं बि तूं कंहिंखे फतवा ॾे, फ़ैसिलो करे, सजा ॾे या कंहिंखे आज़ादु करे, भॻवान खे प्रार्थना कंदो कर त प्रभु तव्हां कृपा कजो ऐं असांखां भुल थिए त क्षमा कजो, असांखां सही न्याय करायो। ठीकु आहे, बराबरि हिन महिल तूं उनखे सजा ॾिनी आहे न, अगरि उनखे थी वई आहे सजा त उहा इहा सजा न आहे जंहिंजी तूं सजा ॾिनी आहे। उनजो फ़ैसिलो भॻवान कयो आहे, उन खां पहिरियों कोई अहिड़ो कर्म थियो हूंदो। चओ हरे राम। जंहिंजी सजा उनखे न मिली हुई, भले पोइ कई जन्म थी विया हुजनि, कोई अहिड़ो उन खां पाप कर्म थियो आहे जेको उहो पाप करे बची वियो आहे, अॼु उनजो फल फलीभूत थियो आहे, अॼु उनखे उन कर्म जी सजा मिली आहे। हिन कर्म में भले उहो पाण खे निर्दोष सम्झे। गहना कर्मनो गति, ॾाढी कर्मनि जी गति गहरी आहे। धर्मराज भॻवान खे बि मांडव्य ऋषि शाप वञी ॾिनो त मां बचपन में हिकिड़े कीड़े खे सुई टुंबी ऐं तव्हां मूंखे शूलीअ ते विहारे छॾियो, वञो तव्हां बि वञी करे हाणे जनम वठो धरतीअ ते 3 रूपनि। हे त भॻवान जी लीला हुई। त यानी एॾी गहरी आहे कर्मनि जी गति, पोइ असां जहिड़ो माण्हू छा सम्झी सघंदो। इन करे भाई चयो अथऊं तव्हां कुझु न कयो, तेरा भाणा मीठा लागे। बसि भॻवान जो भाणो मिठो करे स्वीकार कयो ऐं भॻवान जो भॼन कंदा अचो।